अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांखे उस्ताद जलाल चांडनी जूं कुझु अदाऊं ॿुधाईंदासीं। उस्ताद जलाल चांडनी जेको तमामु यार वेस माण्हू हो, तमामु लाइक़ माण्हू हो ऐं वॾो फ़नकार हुजण सां गॾोगॾु हिकु वॾो इंसान बि हो। तमामु मुहबती ऐं प्यारु कंदड़ माण्हू हो ऐं हर कंहिं सां घुली मिली वेंदो हो। फ़क़ीराणी तबियत जो माण्हू हो ऐं सभिनि सां उनजी उथ वेह साॻी हूंदी, भले अमीर हुजे ग़रीब हुजे, सभिनि सां मुहबत साॻी हूंदी। हुनजे दर ते जेको आहे हुनजी केर बि अची वञे त हुन सां ओड़ी मुहबत सां, ओड़ी अख़लाक सां, ओड़ी सलूक कंदो जेको हिकिड़ो ज़मींदार या रईस माण्हू ईंदो। उस्ताद जलाल चांडनी में हिकिड़ी ख़ूबी हुई त जिथे बि का शादी थींदी दोस्त यार जी ऐं पहिरीं प्यारे जी, त माण्हू जॾहिं फरमाइश कंदासीं उस्ताद तोखे हिन शादी में जेको आहे नचिणो आहे, त उस्ताद जलाल चांडनी जेको आहे बेहिजाब जेको आहे हुते नची बि ॾींदो हो। पोइ उहे कई महफ़िलूं अहिड़ियूं उस्ताद जलाल चांडनी जूं जिथे उस्ताद जलाल चांडनी जेको आहे हुन नाच कयो, ख़ुशी मां झूमिरियूं हुयूं। इहे मिटनि माइटनि जूं बि शादियूं हुयूं, पंहिंजे पुट जी बि शादी हुई ऐं कुझु दोस्तनि जूं बि शादियूं हुयूं। पर उस्ताद जलाल चांडनी में माना इहा ख़ासियत हुई त उहो पाण खे वॾो न सम्झंदो हो। उहो वॾो सिर्फ़ु माना अलाह खे सम्झंदो त पोइ अलाह जी ज़ात वॾी आहे। पाण खे हमेशह जेको आहे आजिज़ सम्झंदो, नंढो सम्झंदो। ऐं इन ख़ूबी जे करे जेका हुई सिंध जी अवाम जेको उस्ताद जलाल चांडनी खे तमामु घणी चाहींदी हुई ऐं मुहबत कंदी हुई। ऐं उस्ताद जलाल चांडनी जी सादगी जी माना का मिसाल नथी ॾेई सघिजे। उस्ताद जलाल चांडनी कई अहिड़नि दोस्तनि ऐं ग़रीबनि जी शादियुनि में जेको आहे शरीक थियो ऐं पोइ वरी हुते मुफ़्त में ॻायईं बि ऐं वरी घोर बि ॾिनई, ऐं माना पैसा बि हुननि ते घोरियईं पंहिंजे तरफ़ां। ऐं वरी हुननि ते वरी थोरो सिंधी माना नाच बि कयईं, डांस बि कयईं, त माना जीअं हू ख़ुशि थी वञे, ग़रीब माण्हू जेके हुनजा चाहींदड़ उहे ख़ुशि थी वञे त बाबा उस्ताद जलाल चांडनी असांजी शादी ते आयो बि सही, झुमिरियूं बि हईं, शरीक बि थियो ऐं एॾो वॾो थी करे पोइ बि असांजी जेको शादी ते माना असांखे ख़ुशि करण लाइ माना हुते वरी नाच बि कयईं ऐं डांस बि कयईं, सिंधी डांस कयईं। माना इहा उस्ताद जलाल चांडनी में ख़ूबी हुई। ऐं उस्ताद जलाल चांडनी जी जेका इहे अदाऊं जेके न सॼी सिंध खे ख़बर आहे, माना झर झंग खे, छो जो सॼी सिंध चाहींदड़ हुई उस्ताद जलाल चांडनी जेको माना तव्हां जिथे बि निकिरी वञो झर झंग में, सिंध में, ॿाराड़ी में ऐं बलूचिस्तान जी ॿाराड़ी में ऐं वेंदे पंजाब ताईं जेको आहे मुल्तान, बहावलपुर, माना सराइकी जेको बेल्ट आहे हुते, त माना उस्ताद जलाल चांडनी जो चाहींदड़ एतिरा जो हद खां वधीक। ऐं उस्ताद जलाल चांडनी जंहिंजी बि दावत ते वेंदो त हुते माना ख़ासि तौर ते दावत उस्ताद जलाल चांडनी खे ॾींदा त हर महफ़िल ते वञी ॻाईंदो कोन हो। किथे त उहे चवंदा त बाबा उस्ताद जलाल चांडनी बुज़ुर्ग असांजी महफ़िल में शरीक थिए, ॻाए न भले, मतिलबु ॻाइण जी का ज़रूरत न आहे। भला अगरि उस्ताद जलाल चांडनी ठीकु न आहे, हुनजो गलो सही न आहे ऐं उजाॻो हूंदो आहे, कई ॾींहंनि जो थकियलु हूंदो आहे, त उस्ताद जलाल चांडनी बुज़ुर्ग असांजी महफ़िल में रुॻो अचे त बसि इहा ई वॾी ॻाल्हि आहे, इहो वॾो इनाम आहे। पोइ काफ़ी महफ़िलुनि में उस्ताद जलाल चांडनी जेको आहे वेंदो, बसि दावत भरींदो, पर रुॻो पंहिंजो दीदार कराईंदो ऐं अवाम जेका हुई उस्ताद जलाल चांडनी जे दीदार सां ई ख़ुशि थी वेंदी हुई। त कई महफ़िलुनि में उस्ताद जलाल चांडनी वियो ऐं हुते शरीक थियो। छो डॉक्टरनि तरफ़ां उस्ताद जलाल चांडनी जॾहिं ठीकु न रहंदो त डॉक्टरनि तरफ़ां हुनखे झलियो वियो त बाबा हाणे तूं ॻाए न, त उस्ताद जलाल चांडनी पोइ घटि ॻाईंदो महफ़िलुनि ते, माना घटि ॻाईंदो ऐं ॻाइण वॼाइण घटि कयईं। पोइ का यार दोस्त जी महफ़िल हूंदी त वञी हुते शरीक थींदो। पोइ हुते आम जेको जीअं दोस्तनि वांगुरु माण्हू शरीक थींदा आहिनि, मिट माइट शरीक थींदा आहिनि, पोइ हुननि खे हार बि पाराईंदो, हुननि खे पुओ बि ॾींदो ऐं उन सां गॾु माना जेको झूमरियूं बि हणंदो, त माना हुनखे ख़ुशि करे पोइ वेंदो। इहा उस्ताद जलाल चांडनी में ख़ूबी हुई। उस्ताद जलाल चांडनी जहिड़ो इंसानु जेको उहो अॼु ताईं को पैदा न थी सघियो ऐं न आईंदा को पैदा थींदो। त उस्ताद जलाल चांडनी वॾे दिलि वारो फ़नकार हो, तमामु वॾे दिलि वारो फ़नकार हो, तमामु बहितरीनु फ़नकार हो, तमामु वॾो इंसानु हो
जंहिंमें बर्दाश्त वारियूं ख़ूबियूं, सब्र वारियूं ख़ूबियूं ऐं पंहिंजा ग़म विसारे पोइ बि माण्हुनि खे जेको आहे हुनजे चेहरनि ते मुस्कुराहटूं खणी ईंदो ऐं पंहिंजी शाइरी में जेको आहे सभिनि सां आवाम सां जेको आहे मुखातिब थींदो। उस्ताद जलाल चांडू जेको आहे हर बेकस जो आवाज़ु हो, आशिक़ जो बि आवाज़ु हो उस्ताद जलाल चांडू, त महबूब जो बि आवाज़ु हो, हारी नारी जो आवाज़ु बि हो, त ट्रैक्टर वारे जो बि आवाज़ु हो, माना हर कंहिंजो आवाज़ु हूंदो हो। धनार जो बि आवाज़ु उस्ताद जलाल चांडे जो हो, त छो जो हर को हुनखे चाहींदो। धनार खां वेंदे ट्रैक्टर ट्राली वारा सभु उस्ताद जलाल चांडे खे चाहींदा ऐं मोहबत ॾींदा ऐं उस्ताद जलाल चांडू त बि उन्हनि सां ओतिरी मोहबत कंदो। ऐं इहो वाहिद फ़नकार हो जंहिं माना पंहिंजनि त ठहियो पर परावनि जी शादियुनि ते बि उते शरीक थींदो ऐं जेको बि उस्ताद जलाल चांडे खे जेको दावत ॾींदो त पोइ हुनजे काज में ज़रूरु हुनजी शिरकत कंदो। पोइ काफ़ी हुनजा चाहींदड़ उस्ताद जलाल चांडे जा हूंदा त उहे जॾहिं कार्ड मोकिलींदा ऐं उस्ताद जलाल चांडे खे फ़ोन तां राबितो कंदा त उस्ताद तोखे ज़रूरु अचिणो आहे। पोइ उस्ताद जलाल चांडे त बाबा मां ॻाए नथो सघां, त उस्ताद जलाल चांडे खे चवंदा त बाबा तूं भले ॻाए न, तूं रुॻो असां वटि अचु, रुॻो असां तुंहिंजो दीदार कयूं, बसि तूं महफ़िल में रुॻो मौजूदु हुजे, असां रुॻो तोखे ॾिसूं, बसि इहा ई वॾी ॻाल्हि आहे। पोइ उस्ताद जलाल चांडो पाण त न ॻाईंदो पर उस्ताद जलाल चांडे जा जेके शागिर्द हूंदा उहे ॻाईंदा हुआ ऐं महफ़िल खे मचाईंदा हुआ ऐं उस्ताद जलाल चांडू जेके साज़ींदा हूंदा उहे साज़ बाज़ वॼाईंदा हुआ ऐं पर उस्ताद जलाल चांडू पोइ उन महफ़िल में पाण वेहंदो कोन हो, वरी उथंदो उन्हनि ते पैसा घुरींदो ऐं ख़ुशि थींदो ऐं सभिनि सां भाकुर पाए मिलंदो, वॾे अदब सां मिलंदो ऐं सीनो सीने सां लाहे मिलंदो ऐं हमेशह मुस्कुराईंदो, मुस्कुराए पोइ मिलंदो। पंहिंजा केतिरा ई ग़म हूंदा, केतिरियूं ई तकलीफ़ूं हूंदियूं, केतिरी परेशानियूं हूंदियूं ऐं बीमारी जी तकलीफ़ूं अलॻि, पर उहे पंहिंजे दिलि में लिकाए छॾंदो ऐं पर उनजे चेहरे ते सदाईं मुस्कुराहट हूंदी। ऐं इहा मुस्कुराहट जेका सिंधी जी जेका आवाम हुई हुनजे लाइ माना हिकिड़ो जियापो हो, हुनजे लाइ माना हिकिड़ी वॾी शइ हुई, वॾी ॻाल्हि हुई ऐं हिकिड़ी वॾी उमेदु हुई त भाउ उस्ताद जलाल चांडू ॾिसो सदाईं मुस्कुराए थो, हुनजे चेहरे ते माना कॾहिं ग़म न ॾिठो, कॾहिं चेहरो ग़मगीन न ॾिठो, मायूस न ॾिठो। चवंदा आहिनि त मायूसी कुफर आहे, मायूसी गुनाह आहे ऐं उस्ताद जलाल चांडे खे तव्हां जॾहिं बि ॾिठो उस्ताद जलाल चांडे जे चेहरे ते सदाईं मुर्क ॾिठी, उस्ताद जलाल चांडू कॾहिं बि मायूस न थियो, पोइ बीमारी हुजे, सिहत हुजे, ग़मी हुजे, ख़ुशी हुजे, सदाईं ख़ुशि रहियो। संदसि अदाऊं जेके आहिनि अॼु ताईं ज़िंदा आहिनि ऐं सिंध जा माण्हू जेके संदसि अदाऊं उहे संभाले रखिया वेठा आहिनि ऐं उहे पसंदि कनि था ऐं उहे पंहिंजो संदसि अदाऊं जेके आहिनि उहे अपनाइनि था। उस्ताद जलाल चांडू जो हर स्टाइल, हर अदा जेको आहे सिंधी माण्हू अपनाइनि था ऐं उस्ताद वांगुरु रहनि था। उस्ताद जलाल चांडू जेको आहे सिंधी माण्हुनि खे, असांजी क़ौम खे जीअण जो ढंग ॾेई वियो ऐं इहो सेखारियो त बाबा तव्हांखे केतिरा बि ग़म हुजनि पर मायूस न थियो ऐं सदाईं ख़ुशि रहो, आबाद रहो, खिलंदा मुस्कुराईंदा रहो।